अस्सलाम वालेकुम दोस्तों, उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू जे बाउंड्री वाल ते बीठा आहियूं। ऐं गुज़िरियल ॾींहंनि ख़बर न आहे राति जे टाइम ते या ॾींहं जे टाइम ते जेको आहे सो हिन दीवार खे जेको आहे सो का गाॾी लॻी आहे ऐं जेको आहे सो हिनखे किराए वई आहे, जेको यकीनन इमारत जो नुक़सानु आहे असांजो। ॿी सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त पाड़े जा कुझु छोकिरा आहिनि ऐं जंहिंजी शनाख़्त मंगी जे हवाले सां थी आहे ऐं हिन वीडियो जे ज़रिए उन ख़ानदाननि ताईं इहो पैगाम पहुचाइणु चाहियां थो, हिन कॉलोनी वारनि ताईं इहो पैगाम पहुचाइणु चाहियां थो त हीअ सरकारी इमारत आहे, सरकारी बिल्डिंग आहे, बाउंड्री वाल आहे। अगरि जेकॾहिं तव्हां हिन जूं ईअं शीखूं कढंदो त यकीनन इहो जेको आहे सो शीखूं काॾे कयो इहो कानूनी ॾोहो आहे। ऐं हींअर बि जेको आहे सो असांजे चौकीदार हिननि खे ॾिठो ऐं हुननि खे भॼंदो आयो, पर हींअर ताईं भॼी आहे साम्हूं। हिन साम्हूं वारी कॉलोनी में ये जेकी साम्हूं वारी कॉलोनी आहे जेको तव्हां ॾिसो पिया, हिते मंगियुनि जा छोकिरा आहिनि, उनजी असां शनाख़्त कराई आहे ऐं कानूनी तौर ते उन्हनि खे हा कहिड़ा छोकिरा हुया? हिकिड़ो बिरोही हो हा ऐं ॿियो मां कान सुञाणा, बाक़ी बसि मंगी आहे। मंगी त यकीनन कानूनी तौर ते असीं इन सभु शइ जो हक़ रखूं था। हीअ ॾिसो त हीअ जेको आहे सरकारी इमारत खे नुक़सानु ॾियणु ॾिनो अथनि ऐं हितां जेको आहे सो हीअ लोह चोरी करण जी उन्हनि कोशिशि कई आहे। त हीअ वीडियो जेको आहे सो असीं पंहिंजे इदारे ॾे पुलिस डिपार्टमेंट ॾे मोकिलियूं था ऐं महिरबानी कयो इन क़िस्म जी जेकी बि हरकत हीअ जेके माण्हू कनि था उन्हनि जे लाइ असीं जेको आहे मैसेज छॾणु चाहियूं था त ख़ुदा जे वास्ते हीअ इमारतूं अव्हां जे लाइ ठहियल आहिनि, अव्हां जी बहितरी लाइ, अव्हां जे ॿारनि जी बहितरी लाइ आहिनि। ऐं हीअ दीवारूं अगरि भञंदो त हिन कॉलेज जे अंदरि जेको असांजो स्ट्रक्चर आहे, जेकी ग्रीनरी आहे, उहा यकीनन तबाह थींदी। अव्हां ताउन कयो, हीअ तव्हांजा इदारा आहिनि, जेकॾहिं अव्हां ताउन न कंदो त यकीनन हिन इदारे खे अञा जेको आहे सो ॿाहिरां जेके दीवारूं आस्ते आस्ते किरनि पियूं। टेंडर थियल आहे, जेसि ताईं असांजो एजुकेशन वर्क्स डिपार्टमेंट जे अंदरि जेको 64 लख खां मथे जो टेंडर थियल आहे उहो जेसि ताईं पास थी अचे सरकारी तौर ते, उनजो हिकिड़ो प्रोसेस आहे, उहो जेसि ताईं प्रोसेस अमल में अचे त तेसि ताईं कम से कम ख़ुदारा ही अव्हां जूं पंहिंजूं बिल्डिंगूं आहिनि, हिननि जो ख़्यालु कयो। जेकॾहिं तव्हां थोरो थोरो करे टुकड़ो टुकड़ो करे हिन खे भञंदो वेंदो, 33 एकड़ खां मथे जो इलाइक़ो आहे, यकीनन चौकीदार हर वक़्तु हर जॻह ते मौजूदु न आहे, पर जेॾी महिल बि असां निशानदेही थिए थी असां उन जॻह ते पहुचूं था ऐं कानूनी तौर ते जेको आहे सो कार्रवाई बि कयूं था। यकीनन हे जेको मंगी छोकिरो ऐं जेको बिरोही छोकिरो आहे इन जे ख़िलाफ़ बि असां कानूनी कार्रवाई कंदासीं ऐं उन्हनि ते जेको आहे सो जेकी बि उन्हनि जे वॾा आहिनि उन्हनि ताईं पहुचण जी कोशिशि कयूं था। त हीअ मैसेज आहे त महिरबानी कयो, हीअ सरकारी इमारत आहे, हिन जी भञ ड्रा या हिन खे जेको आहे सो चोरी जेकी हितां लोह चोरी करण जी कोशिशि कयो था, इहो कानूनी ॾोह आहे, उनजी सज़ा आहे। ऐं मां कोशिशि कंदुसि त उन्हनि ताईं पहुचां, उनजे वालदेन ताईं पहुचां, कॉलोनी में जेके रहनि था उन्हनि ताईं पहुचां। त महिरबानी कयो, ताउन कयो, कॉलोनी वारा ताउन कयो। आसे पासे वारो साईं जेको आहे सो पाड़े जे हिकिड़े नेक मर्द आहे साईं हनीफ़ साहिबु, उन मूंखे फ़ोन करे ॿुधायो त साईं हे साम्हूं कॉलोनी जा छोकिरा आहिनि, उहे जेको आहे सो हिते जेको आहे भञ ड्रा करे दीवारूं ड्राइनि पिया। त उन सभिनी खे तंबी कयां थो त हीअ सरकारी प्रॉपर्टी आहे, हिन जी कंहिं क़िस्म जी भञ ड्रा या हितां जेकी लोह जी चोरी आहे उहो कानूनी ॾोह आहे। ऐं उन ते उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू जो बहसियत प्रिंसिपल ऐं एक्शन वठंदुसि ऐं उन्हनि खे जेको आहे यकीनन कानून जे कटहरे में आणींदासीं। पाकिस्तान ज़िंदाबाद।